अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। जनरल मुशर्रफ मुल्क जे ॿिनि वॾनि धाड़ेलनि खे इनारो ॾेई मुल्क सां ज़ुल्म कयो। हाणे यूनियन ठाहे मूंखे ब्लैकमेल करे रहिया आहिनि, पर मां उन्हनि खे इनारो न ॾींदुसि। वज़ीर अज़म फ़ोन ते अवाम सां मसाला ॿुधंदे चयो त मां एतिरो चवंदुसि त जॾहिं गिदड़ खे कुटी खणंदी आहे त उहो शहर जो रुख़ कंदो आहे। हुननि बि फॉरेन फंडिंग केस में साॻी ग़लती कई आहे। इलेक्शन कमीशन केस मुंतक़ी अंजाम ताईं पहुचाए। मुल्क जी तबाही गुज़िरियल 10 सालनि दौरान थी आहे। PTM जे सरबराही इजलास खां अॻु मौलाना फज़ल रहमान सरगरम। PTM सरबराह जो अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ऐं अॻूणे वज़ीर अज़म नवाज़ शरीफ़ सां फ़ोन ते राब्तो। हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक, लॉन्ग मार्च, इन हाउस तब्दीली ऐं 4 फ़रवरीअ ते थींदड़ PTM इजलास ते ॻाल्हियूं। निजी टीवीअ सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़ल रहमान चयो त काफ़ लीग मार्च ऐं हुकूमत खे किराइण जो वाइदो कयो हुयो, जेका हाणे एतबार जे लाइक़ नाहे रही। काफ़ लीग खे कंहिं इस्तेमालु कयो आहे। अपोज़िशन शफ़ाफ़ सेनेट चूंडूं यकीनी बणाइण लाइ आइनी तरमीम जी मुख़ालिफ़त करे पाण खे अवाम अॻियां वाउको करे छॾियो आहे। पार्टी तर्जुमाननि जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर अज़म इमरान ख़ान चयो आहे त PTM जे फूकड़े मां हवा निकिरी वई आहे। अपोज़िशन हॉर्स ट्रेडिंग करे सेनेट में सीटूं हासिल करणु चाहे थी। असुल फॉरेन फंडिंग त नवाज़ शरीफ़ ऐं मौलाना फज़ल रहमान करे रहिया आहिनि। अपोज़िशन जे करप्शन खे वाउको कयो वञे। चीन कोरोना खां बचाव जो इमदाद में ॾिनल 5 लख वैक्सीन पाकिस्तान हवाले करे छॾियूं। इस्लामाबाद में नूर खान एयरबेस ते तक़रीब दौरान चीनी सफ़ीर कोरोना वैक्सीन पाकिस्तानी इख्तियारनि हवाले कयूं। तक़रीब खे ख़िताब कंदे चीनी सफ़ीर चयो आहे त वैक्सीन जी फराहमी पाक चीन लाज़वाल दोस्तीअ जो मिसाल आहे। शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त चीन सभ खां पहिरियां कोरोना वैक्सीन पाकिस्तान खे फराहम कई। वैक्सीन सिंध ऐं KP समेत ॿियनि सूबनि ॾांहुं उमाणी वेंदी। सिंध हुकूमत पारां कोरोना खां बचाव लाइ अरबा खां कोरोना वैक्सीन लॻाइण जो ऐलान। सिहत वारी वज़ीर अज़रा पेचूओ चयो आहे त सिंध में 3 फ़रवरीअ खां कोरोना खां बचाव वारी वैक्सीन लॻणु शुरू थी वेंदी। पहिरें मरहले में फ्रंट लाइन ते हेल्थ वर्करनि खे वैक्सीन लॻाई वेंदी। कोरोना वैक्सीन जा कुझु साइड इफेक्ट्स बि आहिनि। हर शख़्स पंहिंजी ज़िम्मेवारीअ ते वैक्सीन लॻाए। पंजाब जी सिहत वारी वज़ीर डॉक्टर यास्मीन राशिद चयो आहे त कोरोना वैक्सीन कंहिंखे बि ज़बरदस्ती नथी लॻाए सघिजे। पंजाब जे मेडिकल कॉलेजिस में सिंध जूं सीटूं घटाइण वारियूं ख़बरूं ग़लति आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत अपोज़िशन जी मुख़ालिफ़त ऐं सख़्त एहतिजाज बावजूदि क़ौमी असेंबलीअ मां CPEC अथॉरिटीअ जे क़याम वारो बिल कसरत राय सां मंज़ूर कराए वरितो। बाबर रहमान CPEC अथॉरिटीअ जो बिल पेश कयो त अपोज़िशन मेंबर्स एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं। स्पीकर इजलास सुभाणे ताईं मुलतवी करे छॾियो। वज़ीर अज़म इमरान ख़ान काफ़ लीग क़यादत सां मुलाक़ात बैदि कामिल अली आगा खे सेनेट लाइ हुकूमत उम्मीदवार करार ॾेई छॾियो। काफ़ लीग जे वफ़द चौधरी परवेज़ इलाहीअ जे सरबराहीअ में वज़ीर अज़म सां मुलाक़ात करे शिकायतुनि खां आगाह कयो। वज़ीर अज़म मसइलनि जे हल लाइ पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार, गवर्नर ऐं परवेज़ इलाहीअ ते ॿधल कमेटी जोड़े छॾी। मुलाक़ात दौरान सेनेट चूंडुनि बाबति गॾियल हिकमत अमली जोड़ण ते बि इतफ़ाक़। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल खां पोइ घरेलू वाहिपेदारनि लाइ LPG बि महांगी करे छॾी। घरेलू सिलेंडर में 122 रुपया 45 पैसा वाधि करे छॾी। 11 किलो वारो घरेलू सिलेंडर 1863 रुपया थी वियो। नई क़ीमत अॼु खां ई लागू थींदी। ओघरा नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पीपुल्स पार्टी अॻवान शाज़िया मरीअ चयो आहे त नाअहल हुकुमरान खे घर वञणो पवंदो। हुकूमत खे रुॻो पेट्रोल महांगो करणु अचे थो। फैसल करीम कुंडीअ चयो आहे त नेब पाण FBR वटि फाथल आहे। जहाज़ मामले मुल्की वक़ार खे नुक़सान रसायो। सदारती हाउस गिरवी रखण ते बि ठठोल थी। ज़िम्मेवार वज़ीर अज़म इमरान ख़ान आहे। नवाब शाह प्रेस क्लब जे बानी मेंबर मरहूम अब्दुल कादिर बलोच जे पुट नवाब शाह प्रेस क्लब जे सहाफ़ी अली रज़ा बलोच, अब्दुल जब्बार बलोच, अताउल्ला ऐं खुर्शीद बलोच जे ज़ाती प्लाट ते बाज़ार हथियार बंदन अली दोस्त बिरोही, गुलाम सरवर बिरोही, अख्तर टालपुर, शौकत मेमण ऐं ॿियनि पारां कब्ज़ो करे पंहिंजे ई हथियारबंद खे गोली हणी ज़ख़्मी करण वारे केस सहाफ़ी अली रज़ा बलोच जे भाइरनि जब्बार, अताउल्ला, खुर्शीद बलोच ऐं ॿियनि ख़िलाफ़ तहलके थाणे ते दाख़िल थियण वारे अमल ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब पारां सदर ज़ुल्फ़कार अली ख़ासकेली, नबी बख़्श बलोच, मुशर्रफ अली भट्टी, अकरम शहज़ाद, ताजरिंद ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त नवाब शाह ज़िलो कब्ज़ागीरनि जे हवाले कयो वियो आहे ऐं कब्ज़ागीर सहाफ़ी अली रज़ा बलोच जे प्लाट ते कब्ज़ो करे हथियारबंद वेहारे छॾिया आहिनि ऐं तहलका पुलिस सहाफ़ीअ जे दादरसी करण बदिरां हथियारबंदनि जी साथी बणिजी सहाफ़ीअ जे भाइरनि मथां केस दाख़िल कयो वञे,
जंहिं ते हुननि मुतालबो कयो आहे त साफ़ी अली रज़ा जे प्लाट ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में DIG ऐं SSP ऑफिस समेत समूरे सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। आल एक्शन कमेटी गोलचक्रा पारां नवाबशाह जे अॻुवाणनि शाहिद हुसैन खोखर, अब्दुल क़यूम कुरैशी, अब्दुल सत्तार ऐं ॿियनि नवाबशाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस करण बैदि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त 1994 में म्यूनिसिपल असांखे 2.5 लख पगड़ी ऐं मसवाड़ ते क़ानूनी तरीक़े सां दुकान ॾिना हुया। हाणे म्यूनिसिपल कमेटी नवाबशाह जा ऑफिसर अदालत में ग़लति बयानी करे असांखे कब्ज़ागीर ॼाणाए रहिया आहिनि। असांखे आख़िरी नोटिस ॾेई असांजा दुकान ड्राइण जूं तयारियूं शुरू कयूं वयूं आहिनि, जंहिं ते हुननि चयो आहे त असांजो मसइलो ॿुधो वञे, न त ॿी सूरत में 10, 11 ऐं 12 फेबरवरी ते सॼे शहर में मुकमल कारोबार बंदि कयो वेंदो। जंहिं ते हुननि चयो असां पंहिंजा बचा त क़ुर्बान करे सघूं था, पर गोल चक्र ऐं ॿियनि कारोबारी मर्कज़नि खे ड्राइण न ॾींदासीं। नवाबशाह में जिस्कम पारां क़ौमी तहरीक जो मुतहरक किरदार, बेबाक, सचो ऐं ईमानदार वर्कर शहीद वकास सोलंकीअ जी 5वीं वरसी निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। वरसी तक़रीब में सदर अली रज़ा ख़ासकेली, सरफराज़ मेमण, सजण सिंधी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त वकास सोलंकी नंढे खंड जे मोतबर जदीद क़ौम परस्तीअ जे बानी साईं JM सैयद जे फ़िक्र जो पांधीअड़ो हुयो। शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जे राह जो राही हुयो। क़ौमुनि जी सुञाणप हुन जा हीरा थींदा आहिनि। शहीद सिंध जो उहो अनमोल हीरो हुयो जंहिं घुट ऐं बुसट वारे माहौल में पंहिंजे फूह जवानीअ में पंहिंजा ख़ूबसूरत ऐं हसीन ॾींहं पंहिंजे वतन जी ख़िदमत में घारे छॾिया। असीं संदसि शहादत वारे ॾिहाड़े ते क़ौमी सलाम पेश करियूं था। खेरपुर जे ॻोठ नवाब वली फुलपोटरो में पुलिस जो घोट कुंवार खे गिरफ़्तारीअ जो मामिलो। पुलिस जी गिरफ़्तारीअ दौरान घोट अयाज़ फुलपोटरो फोत, जंहिं ते हलीम आदिल शेख कराचीअ खां फुलपोटरो वारसनि सां ताज़ियत लाइ पहुतो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।